करीम अम्मा बाद औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिल उलमा व क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल उलमा वरसतुल अंबिया इन्नल अंबिया लम युवर्रिसू दीनारम वला दिरहमा इन्नमा वर्रसल इल्म फ़मन आख़ज़हु आख़ज़ बिहज़्ज़िन वाफ़िर औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मौलाना मुहम्मद नबील उम्मी व अला आलिहि व सहाबिहि व बारक व सल्लम तस्लीमा। मुजाहिदो दोस्तों, सब खां अव्वल तमाम पंहिंजे स्टेट सेक्रेटरी मोहतरम जी खिदमत में गुजारिश कंदुसि त ॿीहर इन ग़लती जो खे न दोहराइजो। मां जमीयत उलमा इस्लाम जो जनरल सेक्रेटरी सूबे जो न आहियां। मां जमीयत उलमा इस्लाम सूबे सिंध जे चौथे नंबर जनरल सेक्रेटरी जो नायब आहियां। अज़ीज़ो दोस्तो, मां अव्हांखे ॿिनि मिंटनि जे अंदरि मौलाना ग़ुलाम यासीन साहब दामत बरकातहुमुल आलिया जे पूरे ख़िताब जो ख़ुलासो अर्ज़ कंदुसि। मौलाना ग़ुलाम यासीन साहब दामत बरकातहुमुल आलिया जे ख़िताब जो महवर, मज़मून, मक़सद आक़ाए नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान अक़दस जो बयान हुयो ऐं आक़ाए नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान जो तकमील ख़त्म नबूवत है। ख़त्म नबूवत जे उन्वान ते अॼु ही कॉन्फ्रेंस मुनक़िद थी रही है ऐं ख़त्म नबूवत जी बरकत सां अल्लाह तबारक व तआला हिन उम्मत जे उलमा खे मक़ाम अता फरमायो। उम्मत जे उलमा जे लाइ अल्लाह तबारक व तआला कुरान पाक के अंदर उनकी फजीलत जिक्र फरमाइंदे हिन उम्मत के पैगाम ॾिनो, खबरदार जै जगह ते आकाए नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो शान अक़दस हशर जे मैदान में पूरी इंसानियत को बाला तरह है, अड़े तरह सां पूरी उम्मत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में अगर शान सहाबा का बाद आहे तो उलमाए किराम जो बाशान। इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिल उलमा, कुरान चए तो उलमा जी दिलनि खे रब ताला पंहिंजे खौफ सां भरे छॾियो आहे। हिन उम्मत में अल्लाह जे खौफ रखण वारो तबको आहे तो उलमाए किराम आहिनि। ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अल उलमा वरसतुल अंबिया, उलमा अंबिया जा वारिस आहिनि। उलमा अंबिया जी विरासत ही कुरान पाक आहे, इन्ही जे नुमाइंदा आहिनि। कुरान पाक जी खे उम्मत जे हर फर्द ताईं पहुचाइण जा ज़िम्मेदार आहिनि। कुरान पाक जी तशरीह तफसीर सां उलमा खे हिदायत जो रस्तो ॿुधाइण वारा आहिनि। हाणे तव्हां असांजी अगरि ईमान जी बक़ाए सलामती आहे त असां उलमा सां निस्बत क़ाइमु रखूं, उलमा सां ताल्लुक़ क़ाइमु रखूं, उलमाए हक़ा सां पूरी तरह सां साथ रही करे निभायूं। ऐं हिन वक़्तु उलमाए हक़ा जी नुमाइंदा जमात तव्हां असां वटि पूरी आलम जे अंदरि आहे त अल्हम्दुलिल्लाह जमीयत उलमा इस्लाम आहे। जमीयत उलमा इस्लाम सां साथ ॾियूं, जमीयत उलमा इस्लाम जी हर प्रोग्राम ते लबैक चऊं, जमीयत उलमा इस्लाम जी क़यादत ते मुकम्मल एतमाद कयूं ऐं अल्हम्दुलिल्लाह जमीयत उलमा इस्लाम जी क़यादत ख़ास करे कायद मिल्लत इस्लामिया हज़रत मौलाना फजल रहमान साहब दामत बरकातहुमुल आलिया अज
जे हिन पुरफितन दौर जे अंदर खत्म नबूवत जी हिफाज़त जो हक़ अदा कयो आहे, उलमा जी इज़्ज़त जी तहफ़्फ़ुज़ जो हक़ अदा कयो आहे, मदारिस जे तहफ़्फ़ुज़ जो हक़ अदा कयो आहे, मसाजिद जे तहफ़्फ़ुज़ जो हक़ अदा कयो आहे। क़ाइद मिल्लत इस्लामिया ते मुकम्मल तरह सां एतमाद जो इज़हार कंदे दुआयूं कयूं त अल्लाह साईं असांखे क़ाइद जमीयत सां गॾु रहण जी तौफ़ीक़ अता फरमा। ऐं ऐं अल्लाह क़ाइद मिल्लत इस्लामिया हज़रत मौलाना फज़लुर रहमान जो उम्र जे अंदर बरकत अता फरमा, तां त असां उन जे साए में हिन क़ौम जे अंदर इहा इस्लाम जी जद्दोजहद खे बरक़रार रखंदे उन जहाद जे मैदान में सभई असां तव्हां शरीक रहूं ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां असांखे उहो मैदान जहाद वारो मर्तबो ऐं सवाब इनायत फरमाए, असां कामयाब थी वेंदासीं। अल्लाह रब्बुल इज़्ज़त को दुआ है त रब ताला इन दुनिया में भी कामयाब फरमाए, आखिरत में भी कामयाब फरमाए। अल्लाह इन दुनिया के दीन ते इस्तकामत नसीब फरमाए। अल्लाह क़यामत ॾींहुं उलमा जी सरपरस्ती में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जमात सां असांजो हशर फरमाए ऐं हौज़ कौसर ते हाज़िरी नसीब फरमाए। व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। बुखबाद असल मेहमान के घुराइण जी दावत ॾिनी विया, ऐलान कयो विया तव्हां असल मेहमान जा मुंतज़िर आयो। वमा अलैना इल्लल बलाग।